जो अल्लाह से पंहिंजी महिरबानीअ सां पंहिंजे करम सां असांखे महफ़ूज़ रखणु फरमायो आहे, असांखे पंहिंजे वहिंवार ते पंहिंजी जॻह ते अल्लाह तबारक व तआला अमन सां सलामतीअ सां रब से बाक़ी रखणु फरमायो आहे। अल्लाह पाक जो कानून आहे त इंसान जॾहिं अल्लाह पाक जो शुक्र अदा कंदो आहे त अल्लाह पाक उनजे नेमतुनि जे अंदरि इज़ाफ़ो करणु फरमाईंदो आहे। जॾहिं इंसान नाशुक्री कंदो त नाशुक्र जे लाइ अल्लाह तबारक व तआला नेमतुनि खे घटाइणु फरमाईंदो आहे, नेमतुनि खे ख़तमु करणु फरमाईंदो आहे। क़ुरान फरमाए त वइज़ तअज़्ज़न रब्बुकुम लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, तव्हां खे अल्लाह तबारक व तआला हुकुम फरमायो तव्हां शुक्र अदा कंदा कयो, तव्हां शुक्र अदा कंदव अल्लाह तबारक व तआला तव्हांजी नेमतुनि में ऐं तव्हांजे मथां एहसाननि में अल्लाह तबारक व तआला वाधारो करणु फरमाईंदो आहे। ऐं जेकॾहिं तव्हां नाशुक्री कंदा वलइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद, जेकॾहिं तव्हां अल्लाह पाक जी नेमतुनि जी नाशुक्री कंदा त यादि रखो अल्लाह तबारक व तआला जो अज़ाब ॾाढो सख़्तु अथव। असां त हिन जे करे पंहिंजी जॻह ते मौजूदु आहियूं, यकीन ॼाणो असां खां इंसानियत जो दुख तकलीफ़ या ॾिठी नथी वञे ऐं असांखे वटि एतिरो सम्झो त ताक़त न आहे, पावर न आहे जो असां उन्हनि जा दुख जेको आहे सलोड़े सघूं, उन्हनि जा दुख घटाए सघूं। वरना तव्हां पंहिंजी जॻह ते मौजूदु आहियो, अधु सिंध हिन वक़्त में पाणी जे हेठि ॿुॾी चुकी आहे। केतिरा ई माण्हू ऐं उन में अमीर ऐं ग़रीब जो बि का तक़सीम न आहे, ग़रीबनि जा घर बि ॿुॾा त अमीरनि जा घर बि ॿुॾा। अल्लाह तबारक व तआला जे करे करम फरमायो जो असांखे पंहिंजे घरनि जे अंदरि अल्लाह पाक सलामतीअ सां पंहिंजे बचड़नि सूधो हिफ़ाज़त जी अल्लाह तबारक व तआला तौफ़ीक़ ऐं एहसान फरमायो त उनजो इंसान जे मथां हक़ आहे त उनजो शुक्र अदा करे। पोइ शुक्र आहे ॿिनि तरीक़नि सां, या त माल ॾेई करे अल्लाह तबारक व तआला जी नेमत जो शुक्र अदा करे, या वरी पंहिंजी जान ॾेई करे अल्लाह तबारक व तआला जी नेमत जो शुक्र अदा करे। जे क़ुरान फरमायो फरमाई त लन तनालुल बिर्रा हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून वमा तुनफ़िक़ू मिन शैइन फ़इन्नल्लाह बिही अलीम। फरमाई अव्हांखे अल्लाह पाक जो क़ुर्ब तॾहिं हासिल थींदो जॾहिं तव्हां जेका शइ तव्हां वटि महबूब आहे उन महबूब शइ खे अल्लाह जे नाले ते ख़र्च कयो। इश्क जी ख़बर तॾहिं पवंदी, मोहबत जी ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं अव्हां वटि जेका शइ महबूब आहे उनखे अल्लाह जे नाले ते, जीअं क़ुरान फरमाए त मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, फरमाईं त तव्हां उन रिज़्क़ मां तव्हां ख़र्च कयो जेको अल्लाह तबारक व तआला तव्हांखे नसीब फरमायो आहे। जेको अल्लाह पाक तव्हांखे रिज़्क़ अता फरमायो आहे उन रिज़्क़ मां तव्हां अल्लाह जे नाले ते ख़र्च कयो। अल्लाह तबारक व तआला जो वाइदो अथव दुनिया जे अंदरि तव्हां किथे को फ़ाइदो ऐं ॿिनि रुपयनि जो फ़ाइदो ॾिसंदा, उते तव्हां पंहिंजो वक़्तु बि ॾियो था ऐं पंहिंजो माल बि ॾियो था। अल्लाह तबारक व तआला जे इन करम ते तव्हांजो यकीन न आहे, जेकॾहिं यकीन हुजे त पंहिंजो वक़्तु बि ॾियो, पंहिंजो माल बि ॾियो अल्लाह तबारक व तआला खे राज़ी करण जे लाइ। ये कम पिया हलंदा रहंदा, ये कम पिया हलंदा रहंदा। तव्हां हेॾे तवजो कयो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबी उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। मुंहिंजा दोस्तो, अवां अंदाज़ो लॻायो इंसान खे पंहिंजो नफ़्स केॾो प्यारो आहे। कॾहिं शाम जे वक़्त में, कल्ह मां मग़रिब खां पोइ वञा पियो त हे जेके असांजी मशहूरु डेयरियूं आहिनि, इन डेयरीअ ते हमराहनि जी लाइन लॻी पई आहे। छाजे करे? ख़ालिस खीर वठण जे लाइ। ख़ालिस खीर वठण जे लाइ लाइन में अधु कलाकु माना चङा भला माण्हू तारनि खां लही करे बीठा कुतर काटन जा कपिड़ा पायूं सिधा लॻा पिया। अगरि छो बीठा हुजे तव्हांजे गला में सज़ा ईंदी आहे पुलिस वारे, छा कजे कि ख़ालिस खीर हासिल करण जे लाइ बीठा। मां सोचां पियो त हिन वक़्त में उम्मत जे मथां आज़माइश आहे। इन आज़माइश जे वक़्त में कॾहिं इन कान्हे अल्लाह जे दर ते बीहण जे लाइ इंतज़ारु कोन कयो। रब जे दर ते सॾु थो थिए, हय्या अलल फलाह, अचो कामयाबी हेॾे अथव, हय्या अल सलाह, अचो नमाज़ हेॾे अथव, हय्या अल फलाह, रब जी रज़ा हेॾे अथव। पर कॾहिं ईअं न थियो जो अल्लाह जे दर ते माण्हू अधु कलाकु ॿाहिरि इंतज़ार में बीठो हुजे त भला हिकिड़ा दाख़िल थियनि त पोइ ॿिया अचनि। न, हर क़िस्म जी सहूलियत आहे। हता के उन साहब जो उते ईगो बि हर्ट नथो थिए, उते माना उनजे नफ़्स खे गैरत बि नथी अचे। हालांकि असां कॾहिं कोन बीठासीं। छाजे करे? छा थींदो? वधि में वधि खीर चुकी सभी लमड़ी इन जे मुक़ाबले में इंसान जो वक़्तु केॾो कीमती आहे। इन जे मुक़ाबले में वक़्तु केॾो कीमती आहे। पाणी वारो खीर वठो, अधु कलाक ज़ाया कयो, माना वांदा आहियो न।
इहो मां हिकिड़ो मिसाल थो ॾियां। इन खां अलावा काइनात में तव्हां ॾिसंदा इंसान पेट्रोल जे लाइ परेशान, जॾहिं पेट्रोल महांगो हुयो सस्तो हुयो उन वक़्त में बि इंसान परेशान, जॾहिं महांगो आहे तॾहिं बि परेशान। जॾहिं सस्तो हुयो उन वक़्त में बि 150 रुपए बि लीटर विझाईंदा हुआसीं, तॾहिं बि खीसे मां 100 रुपयो अलाह जे नाले ते ॾियण में तप करंदो हुयो। अॼु 250 रुपए लीटर विझायूं था। गवर्नमेंट कन खां वठी कन महटे करे टैक्स जे नाले ते असां खां पैसो वसूल करे पैसे ॾियूं, पर अलाह जे नाले ते ॾियण जे वक़्त में इंसान जा ॿई हथ बंदा थी वञनि। असुल आज़माइश इन खे चइबो आहे। रब फरमाए त लन तनालुल बिर्र, नेकीअ जी ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं तव्हां उहा शइ ख़र्च कंदव जेका शइ उहा सभा खां वधीक महबूब आहे। बाक़ी हाणे जेका शइ महबूब न आहे, जीअं कुराड़ी वारी ॻाल्हि, त कुराड़ी मानी बि वठी पचाए, अचानक आयो कुतो झपड़ हणी करे मानी खणी वियो, कुराड़ी हुनजे पिया भॼी, वेचारी जी जंग हुन सां साथ न ॾिनो। पहिरियों हुनजे पिया कोशिशि कई त भॼा हुन खां मानी खसियां, पर जॾहिं सम्झई त हाणे हाल मुंहिंजा पूरा आहिनि, जंग साथ नथी ॾियनि, जंग भॼी पवे, पोइ चई चङो भला ॾाढी जी नियत, चङो भला हाणे ॾाढी जी नियत। असां मुस्लमाननि सां बि हाल इहो आहे। मां त अर्ज़ु कंदो आहियां त इहे ई अज़ाब आहिनि जेके अज़ाब अॻियुनि क़ौमुनि जे मथां आया। रुगो हिन क़ौम जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अल्लाह पाक वाइदो करणु फरमायो, प्यारा तुंहिंजी क़ौम खे हिकदमि सॼी क़ौम खे अज़ाब में मुब्तला न कंदो नाहे, इन जे करे अवां असां बचा पिया आहियूं, वरना इन खां वधीक अज़ाब नाहे थींदो। केतिरा ई माण्हू कल्ह ख़बर आई त मेयर में नौजवान जेको आहे बुख जे करे मानी न मिलण जे करे रोड ते जेको आहे तड़पी पंहिंजी अमल जे सां वफ़ात कयो। केतिरा ई माण्हू पानी के अंदर बुड़ी करे गोता खाई करे खत्म थी गया। हज़ारनि जो अंग आहे, गवर्नमेंट ॿुधाए थी 15-17,000, पर इन खां वधीक हज़ारनि जो अंग आहे जेके माण्हू हिन दुनिया खे छॾे विया आहिनि। ऐं इन हालत में केतिरनि जा लाश पुलियुनि जे दरवाज़नि वटि था मिलनि, केतिरनि जा लाश गटरनि जे हिन नालनि में था मिलनि, केतिरनि जा लाश किथे था मिलनि, केतिरनि जा लाश किथे था मिलनि। न मासूम ॿार बचा आहिनि, न औरतूं बचियूं आहिनि, न मर्द बचा आहिनि। इन जे बावजूद बि जेको इंसान बचो आहे उनखे अॼु बि अल्लाह तबारक व तआला सां मोहबत जो लगाव न आहे। अॼु बि जेकर उहो सबक़ नथो वठे त पोइ इन खां वधीक इंसान जे लाइ अफ़सोस आहे। यकीन ॼाणो बनी इसराइल जे मथां बि अहिड़ा ई अज़ाब आया, ईअं ई बनी इसराइल तकलीफ़ में हूंदा हुया। पर मुंहिंजा दोस्तो, अॼु इंसान बजाए इन जे जो पंहिंजे अमलनि ते नज़र करे या हुक्मराननि जे किरदार ते नज़र करे, हीअ अल्लाह तबारक व तआला जी आज़माइश आहे। अल्लाह पाक इन इंसान खे आज़मायो आहे, बजाए इन जे जो पंहिंजे नुमाइंदनि खे चवे रहंदोमां अलाह खे कारे वेठा आहियूं। कंहिंजे करे बोल मुतासिर खे चओ न, अदा मुतासिर थियो आहे, तुंहिंजो उजो त हुई वियो, असां तोसां दुख में बराबरि जा शरीक आहियूं, पर जेको आहे अच अची करे रब जे दर ते अचो, मन अल्लाह तबारक व तआला राज़ी थी पवे। असांजी दावत ॾियण जे करे असांजो अमल बि रब क़बूल करे, तव्हांजे ॿ पेर खणी करे रब जे घर में अचण जे करे तव्हांजे मथां बि अल्लाह पाक रहमत ऐं बरकत जो नुज़ूल करणु फरमाए। चवंदा त नमाज़ न पढ़ंदासीं, पंहिंजे लाइ कहिड़ो हिते थोरो कंदासीं, अहिड़ा जवाब जो ॼण त नमाज़ जी ऐं इंसान दीन जे इन फरीज़नि जी बि इहानत वेठो थो करे। शर्म नथो अचे इंसान खे, इन वक़्त में बि अल्लाह तबारक व तआला जे फज़ल सां वेठो इंसान हथ जोड़ान थो करे। केॾा बोल मुतासिर, केतिरा किराए जे घर में वेठा, उहे पंहिंजा कर्ज़ खणी करे किराणनि जी जॻहनि जा पैसा भरनि था ऐं साईं जेके चवां पंहिंजो उझा जेके न ॾेई करे वेठा आहिनि, पर अल्लाह जे दर ते अचण जे लाइ उनखे तप थो करे। ॼण त इन्हनि जे मथां जेका आहे अल्लाह तबारक व तआला सां ज़्यादती कई आहे। हालांकि अल्लाह फरमायो असां कंहिंसां बि ज़ुल्म ऐं ज़्यादती न कंदा आहियूं। जंहिंसां बि इहा आज़माइश ईंदी आहे इहो इन्हनि जे अमलनि जो नतीजो हूंदो आहे। अल्लाह तबारक व तआला वमल्लाहु युरीदु ज़ुल्मन लिल इबाद, फरमाए अल्लाह पाक ज़ुल्म त पंहिंजी जाइ ते, पर कंहिंसां ज़ुल्म जो इरादो बि न करणु खपे। सो मुंहिंजा दोस्तो, ही दावत आहे असांखे अल्लाह जे दर ते अचो। ऐं मूं अर्ज़ु कयमि जेकॾहिं असां मिस्किन माण्हुनि जे कम नथा अची सघूं, इहो त हाणे थियो उन्हनि जो अमल, नमाज़ पढ़नि न पढ़नि असांजो कमु दावत ॾियनि, कन खां छिके करे मस ते बीहार असांजो कमु आहे। असां उनखे दावत ॾींदासीं, उन्हनि खे सम्झाईंदासीं। अब अचो अल्लाह जे दर ते, कामयाबी हिते अथव, ज़िंदा हूंदव तॾहिं बि कामयाबी तव्हांजी हिते रखियल आहे। जेकर हिन दुनिया खे छॾे वियासीं तॾहिं बि इहा हासिल कयल कामयाबी आख़िरत जे लाइ कंदी। असांजो कमु आहे दावत ॾियणु, असांजो कमु आहे सेन लॻाइणु, जीअं फ़क़ीर सेन लॻाईंदो आहे न, असांजो कमु आहे दावत ॾियणु। या अय्युहन्नास अंतुमुल फुक़राउ इलल्लाह, हे इंसानो तव्हां सभु जो सभु, असां सभु जो सभु अल्लाह जे दर जा फ़क़ीर, असां पहिरियों आहे, असां घुरंदड़ आहियूं, ॾींदड़ ज़ात पंहिंजे अल्लाह जी आहे, दाता ज़ात अल्लाह जी आहे। काइनात में हिन वक़्त में कंहिं बि न ॾिनो, कंहिं बि न बचायो, हता के जेके वॾा वॾा बुज़ुर्ग जेके मज़ारनि वारा उन्हनि जा ॻोठ बि ॿुॾी विया। केतिरा अहिड़ा इलाइक़ा बि आया जिते साईंजनि जी पंहिंजी क़बर मुबारक बि ॿुॾी वई, पाणी जेको उन्हनि जी छत सां लॻो त उते बि साईं पंहिंजे पाणी खे न रोके सघियो। इन मां इहो मतिलबु न आहे त उन्हनि जी हालत आहे, मतिलबु इहो आहे त उन्हनि जो दुनिया ते कंहिं बि क़िस्म जो कमु कोन्हे, इहे विया जन्नत में। दुनिया जे अंदरि जेकॾहिं कमु आहे, जेकॾहिं दुनिया में कंहिंजी हुकूमत आहे त उहा सिर्फ़ु सिर्फ़ु अल्लाह रब्बुल जलाल आहे। एक्टिव पावर जेके चइबो आहे न, हिन वक़्त में अल्लाह तबारक व तआला जो एक्टिव पावर आहे।
कायनात जे अंदरि कोई मालिक न आहे सवाइ अल्लाह। तव्हां ॾिसो त वॾा वॾा पीर मां माण्हू नथो वठां, उन्हनि जे ॻोठनि खे बचाइण जे लाइ वॾा वॾा रिंग बंधना अथनि, मथां ही ॻोठ, ही इलाइक़ो, ही ज़िलो, ही फलाणो बची वञे, पर न आहे बचाइण ते त नथा बचाए सघनि त अल्लाह तबारक व तआला जे साम्हूं उन्हनि जी का हैसियत कोन्हे। सो मुंहिंजा दोस्त मार्ज़ कनि त हिकु त उन्हनि जे लाइ जेको असां उन्हनि जी परगोर रहूं, पर जेकॾहिं न ॿिए नंबर ते सस्तो ऐं आसान हल इहो आहे जेको मुफ़्त में आहे त पाण अची करे रब जे दर ते अची अल्लाह पाक जे साम्हूं नमाज़ पढ़ूं, रब जे साम्हूं दुआ घुरूं, अल्लाह खे पर चयूं रब तुंहिंजा करम, मां को वॾो पीर बुज़ुर्ग फ़क़ीर न हुयुमि, मां को नमाज़ी अहिड़ो न आहियां जो पंहिंजे नमाज़ ते चवां, मुंहिंजो को इल्मु, मुंहिंजो कमाल न आहे जंहिंजे करे मां चवां त हा रब मां वॾो मोतबर आहियां त तूं मूंखे बचाए। न ए अल्लाह ज़ालिका फ़ज़लुल्लाह आहे, तो बचायो आहे त इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात जो फ़ज़ल आहे। उन फ़ज़ल जे लाइ जेको अल्लाह जे साम्हूं ॿाॾाईंदासीं, पंहिंजे लाइ बि ॿाॾायूं ऐं जेके मुतासिरीन आहिनि उन्हनि जे लाइ बि रब खे ॿाॾायूं। हीअं हथ खणी करे अखियुनि मां ॻोढ़ा ॻाढ़ियूं, कम अज़ कम असांजी सचाई अल्लाह जे साम्हूं अची वेंदी। उनजे करे अल्लाह तबारक व तआला दुआउनि में एॾो असरु आहे जो रब उन्हनि खे बि दुआउनि जो फ़ाइदो ॾींदो जंहिंजे हक़ में असां दुआ घुरूं था। ऐं अल्लाह पाक जेतिरा काइनात जे अंदरि असां जेतिरनि जे लाइ दुआ घुरूं था, अल्लाह पाक वरी उन्हनि जी भलाई जो समर ऐं सवाब असांखे नसीब कंदो। तंहिं करे दुआ मुफ़्त आहे, इबादत कयो, फर्ज़नि जी पाबंदी कयो, दुआउनि जो इहतमाम कयो, इन्हनि ॿिनि शयुनि जो ख़्यालु कयो। हीउ वक़्तु आहे त इन्हनि ॿिनि शयुनि ते पाण खे अमल कयूं, अल्लाह पाक खे राज़ी कयूं, उम्मत जी ख़िदमत करण जी कोशिशि कयूं। अल्लाह पाक खां दुआ अल्लाह से अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि।